बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं उस्ताद अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज हम सिंध टेक्स्ट बुक क्लास 6 में से सबक 13वां पढ़ेंगे, जिसका उन्वान है इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस। आप दोस्तों से गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपनी कीमती राय से हमें ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक को सिंधी में पढ़ने की तरफ। सबक 13 इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस। दुनिया जे मुसलमानन जी पुरानी ख्वाहिश हुई त को अहिड़ो प्लेटफार्म ठाहिजे जंहिं ते समूरा इस्लामी मुल्क गॾिजी पंहिंजनि मसइलनि जो हल ॻोल्हीनि ऐं मुसलमाननि जे लाॻापन खे मज़बूत कनि। उन खां सवाइ इस्लामी दुनिया खे पेश ईंदड़ ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली जोड़ीनि। इन ॻाल्हि खे नज़र में रखंदे 1969 ईस्वीअ में इस्लामी कॉन्फ्रेंस तंज़ीम जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो। 12 अगस्त 1969 ईस्वीअ ते वालारियल बैतुल मुक़द्दस वारी मस्जिद अक़सा में बाहि लॻण जे वाक़े खां पोइ इस्लामी मुल्कनि जे अॻुवाणनि पारां हिक कॉन्फ्रेंस कोठाइण जो फ़ैसिलो कयो वियो। उहा ज़िमेवारी सऊदी अरब ऐं मराकश खईं ऐं उन लाइ 7 रुकनी हिक कमेटी ठाही वई। पाकिस्तान बि हुन कमेटीअ जो मेंबर हो। अहिड़ीअ तरह पहिरीं सरबराह कॉन्फ्रेंस 22 खां 25 सेप्टेम्बर 1969 ईस्वीअ ते मराकश जी गादीअ वारे शहर रबात में थी, जंहिं में 24 मुसलमान मुल्कनि शिरकत कई। इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस हर 3 सालनि खां पोइ थियण लॻी। उन जो मरकज़ी दफ़्तर सऊदी अरब जे शहर जिद्दे में आहे। मुसलमान मुल्कनि जी ॿी सरबराह कॉन्फ्रेंस 22 खां 24 फरवरी 1974 ईस्वीअ ते थी, जंहिं जी मेज़बानीअ जो एज़ाज़ पाकिस्तान खे हासिल थियो। हिन कॉन्फ्रेंस जी कोठाइण में पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म क़ाइदे अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो हथु हो। हीअ कॉन्फ्रेंस लाहौर में थी। हिन कॉन्फ्रेंस में 40 इस्लामी मुल्कनि जा सरबराह ऐं वफ़द शरीक थिया। हिन कॉन्फ्रेंस में इस्लामी दुनिया खे दरपेश मसइलनि ते ग़ौर कयो वियो, जीअं नंबर 1 फ़लस्तीन जी आज़ादीअ जो मसइलो, नंबर 2 इसराइल पारां वालारियल इलाइक़ा यरूशलम समेत ख़ाली कराइण, नंबर 3 मुस्लिम दुनिया जी तरक़ीअ ऐं ख़ुशहालीअ लाइ उपाउ वठणु, नंबर 4 पाण में दोस्ती ऐं सहकार वधाइणु, नंबर 5 इस्लामी मार्केट क़ाइमु करणु, नंबर 6 कुवैत, ईरान ऐं अफ़गानिस्तान में जंगबंदी कराइणु। उन खां सवाइ वापार अचु वञु जे ज़रियनि सियाहत, बैंकिंग, इलेक्ट्रॉनिक्स, दवाउनि, खाणियुनि, भाण, ज़रई औज़ारनि ऐं लोह जी सनअत खे
तरक़ी वठाइण जा मसइला पिणु शामिल हुआ। टी सरबराह कॉन्फ्रेंस 1981 ईस्वीअ में सऊदी अरब जे शहर ताइफ़ में शाह ख़ालिद जी सदारत में थी। इन में 38 मुल्कनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस जे पुॼाणीअ ते ऐलान मक्की जारी कयो वियो, जंहिं में इस्लामी दुनिया जे मसइलनि जो मुकमिल जाइज़ो वरितो वियो ऐं सिहोनियुनि जी वधंदड़ जारियत खे निंदण, बैतुल मुक़द्दस ऐं अफ़ग़ानिस्तान मां परॾेही फ़ौजियुनि जी नेकाली, ईरान इराक़ जंग ख़त्म करण ते ज़ोर ॾिनो वियो। उन खां सवाइ हिकु आलमी इस्लामी अदालत ठाहिण जी रिथ पिणु मंज़ूर कई वई। अहिड़ीअ तरह मुख़्तलिफ़ हंधनि ते इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस जा 10 इजलास थी चुका आहिनि। 9 इजलास दोहा क़तर में ऐं 10हों इजलास 2003 ईस्वीअ में मलेशिया में थियो, जंहिं में इजलास जी सरबराह ऐं मलेशिया जे सदर महातीर मोहम्मद मुसलमान मुल्कनि जे सरबराहनि खे अपील कई त उहे मुसलमान मुल्कनि ख़िलाफ़ थींदड़ यहूदी साज़िश जो पंहिंजीअ गॾियल सघ सां मुक़ाबिलो कनि। इस्लामी मुल्कनि जी तंज़ीम ऑर्गेनाइज़ेशन ऑफ द इस्लामिक कॉन्फ्रेंस जूं केतिरियूं ई नंढियूं तंज़ीमूं बि आहिनि, जीअं इस्लामी तरक़ियाती बैंक, बैनुल अक़वामी ख़बरनि पहुचाइण जी एजेंसी, इस्लामी रियासतनि जी ब्रॉडकास्टिंग जी तंज़ीम, इस्लामी इतिहाद फंड। हिन तंज़ीम जो ॿियो अहम इदारो परॾेही वज़ीरनि जी कॉन्फ्रेंस आहे, जंहिं जो साल में घटि हिकु इजलास थींदो आहे। अहिड़नि इजलासनि जी शुरूआति 1990 ईस्वीअ में मिस्र जे शहर काहिरा में थी। हिन गॾिजाणीअ में 45 मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि शिरकत कई। ॿी गॾिजाणी मलेशिया जे गादीअ वारे शहर कोललमपुर में थी। हिन कॉन्फ्रेंस में दहशतगर्दी एजेंडा जो ख़ासि इस्म हो। 2002 ईस्वीअ में काग़िस्तान में 38 मुल्कनि जा परॾेही वज़ीर गॾु थिया। हिन गॾिजाणीअ में तंज़ीम जो नालो बदिलाए इस्लामी कॉन्फ्रेंस तंज़ीम रखियो वियो। 2012 ईस्वीअ में पहिरियों भेरो तंज़ीम जी कॉन्फ्रेंस कंहिं ग़ैर इस्लामी मुल्क में थी। ही इजलास अमेरिका जे शहर वाशिंगटन में थियो। हिन इजलास जी वीचार जो मौज़ू इंसानी हक़ रखियो वियो ऐं काहिरा वारो इंसानी हक़नि जो पधरनामो रद्द करे नओं गॾियल क़ौमनि वारो इंसानी हक़नि वारो पधरनामो मंज़ूर कयो वियो। उन खां पोइ 2014 ईस्वीअ में तंज़ीम जो इजलास न्यूयॉर्क में सॾायो वियो। हिन इजलास में ईरान, मिस्र ऐं मुतहदा अरब अमारात जे नुमाइंदनि तुर्कीअ जी क़ब्रस वारे नुमाइंदे खे एज़ाज़ी नुमाइंदे तौरु शरीक थियण जी सख़्त मुख़ालिफ़त कई। ही इजलास बिना नतीजे ख़त्म थी वियो। यादि हुजे त जॾहिं बि इस्लामी मुल्कनि में के वीचार जहिड़ियूं हालतूं पैदा थियनि थियूं त हंगामी इजलास कोठायो वञे थो ऐं दरपेश मसइलनि खे हल करण जी
कोशिश कई वञे थी। उन सां गॾु गॾियल सलाह मशवरे सां तइलीमी, साइंसी, दिफ़ाई, मुआशी तरक़ी लाइ पिणु रिथूं रिथियूं वञनि थियूं। अहिड़नि रिथनि ते अमली तौर ते हिक ॿिए सां सहकार पिणु कयो वञे थो। आख़िर में हर हाल में गॾिजी अॻिते वधण वारो वचन पिणु वरजायो वञे थो।